सुप्रीम कोर्ट सूबाई सलाहकार एजाज जकराणी जी आमदनी खां वधीक असासन वारे केस में उबूरी ज़मानत में वाद करे छॾी ईंदड़ ॿुधणीअ ताईं नेब खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्रीअ में सूबाई सलाहकार एजाज जकराणी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान नेब जे प्रोसिक्यूटर सत्तार ऐवान चयो आहे त एजाज जकराणीअ जी दरख़्वास्त ॿुधणी जोगी नाहे। उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ खां पहिरीं दरख़्वास्त ॿुधण जोगी हुअण ते दलील थियण घुरिजनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो आहे त नेब एजाज जकराणीअ खे को बि कालप नोटिस जारी नाहे कयो। गिरफ़्तारीअ खां बचण लाइ उबूरी ज़मानत में वाध कई वञे। ॿुधणी दौरान जस्टिस सजाद अली शाह दरख़्वास्त 3 रुकनी बेंच जे रूबरू लॻाइण जी हिदायत कंदे चयो आहे त एजाज जकराणी जी दरख़्वास्त जी ॿुधणी 3 रुकनी बेंच कंदी, छाकाणि त 2 रुकनी बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ 2 रुकनी बेंच ॿुधणी नथी करे सघे। अदालत एजाज जकराणीअ जे उबूरी ज़मानत में ईंदड़ सेशन ताईं वाध कई ऐं ईंदड़ ॿुधणीअ ताईं नेब खे एजाज जकराणीअ खे गिरफ़्तार करण खां बि रोकियो वियो।